वालेकुम दोस्तों जाऊं हिन वीडियो सां पेश थो थियां जंहिंजो टॉपिक आहे दी टाइम वक्त छा आहे। छा उहो ई वक्त आहे जेको पाण मार्केट में वञी करे जेके घड़ियूं या वॉचिस या घड़ियाल वठी ईंदा आहियूं ऐं घर में लॻाईंदा आहियूं। छा वक्त उहो ई आहे जेको पाण रोज़ानो ॾिसूं पिया 5 लॻी 10 थिया आहिनि या 10 लॻी 10 थिया आहिनि या हेतिरा कलाक गुज़री विया हेतिरा मिंट गुज़री विया। छा वक्त इहो ई आहे? हाँ, आम ज़िंदगी में कमर्शियल लाइफ में असां वक्त खे ईअं डिफाइन कंदा आहियूं त ही हेतिरा कलाक हेतिरा मिंट हेतिरा सेकंड थिया आहिनि ऐं सभिनी लाइ वक्त साॻियो हूंदो आहे। चाहे आऊं कहिड़े बि सिटी में हुजां, तव्हां कहिड़े बि सिटी में हुजो, शहर में हुजो, त पाण सभिनी जे लाइ वक्त साॻियो हूंदो। पर सवाल इहो आहे त साइंस में एक्चुअल वक्त आहे छा? जी हाँ, जॾहिं को 11वीं क्लास में शागिर्द फिजिक्स पढ़ंदो आहे त उन फर्स्ट चैप्टर में वक्त जी डेफिनेशन ॿुधाईंदा। यानी को टीचर जॾहिं वक्त जी डेफिनेशन ॿुधाईंदो आहे त वक्त बेसिकली छा हूंदो आहे? इट इज़ अ ड्यूरेशन बिटवीन टू इवेंट्स। यानी कि जॾहिं आउं हिकिड़ी चुटकी वॼायां ऐं वरी हाणे ॿी वॼायां त हिन ॿिनि चुटकियुनि जे विच में जेका दौरानिया आहे, जेका ड्यूरेशन आहे, त उहा उनखे पाण चवंदा आहियूं वक्त। ऐं उन वक्त जो स्टैंडर्ड सेट कयल आहे सीज़ियम एटम्स ते ऐं उन वक्त जो स्टैंडर्ड सेट थियल आहे सोलर डे ते। पर छा वाकई इहा डेफिनेशन करेक्ट आहे? छा वक्त जी एक्चुअल डेफिनेशन इहा? दोस्तों अॼु अचो त हिन बारे में पाण पढ़ूं त हक़ीक़त में वक्त जी डेफिनेशन कान्हे। वक्त जी डेफिनेशन जेका सही तरीक़े सां ॿुधाई पाण खे, उहो जेको साइंटिस्ट हो जंहिंजो नालो हो अल्बर्ट आइंस्टाइन। जी हाँ, अल्बर्ट आइंस्टाइन हिकिड़ो पंहिंजो नज़रियो पेश कयो जंहिंखे पाण स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी चवंदा आहियूं। हिन 1905 में पंहिंजो इहो थ्योरी पेश कई, इहो नज़रियो पेश कयो त जेको वक़्तु आहे सभिनी जे लाइ साॻियो कोन हूंदो आहे। कंहिंजे लाइ वक़्तु स्लो बि गुज़री सघे थो त कंहिंजे लाइ वक़्तु फास्ट गुज़री सघे थो। कंहिंजी उमिरि वधी सघे थी, कंहिंजी उमिरि घटिजी सघे थी। पर शायदि तव्हां इहा ॻाल्हि ॿुधी करे शॉक थिया हुजो त छा इहा वाकई सच ॻाल्हि आहे त वक़्तु सभिनी लाइ मुख़्तलिफ़ हूंदो आहे? दोस्तों बिल्कुलु इहा ॻाल्हि सच आहे। जॾहिं आइंस्टाइन पाण खे ॿुधायो त जॾहिं को बि ऑब्जेक्ट क्लोज टू द स्पीड ऑफ लाइट, यानी कि को बि ऑब्जेक्ट जॾहिं वेरी वेरी हाई स्पीड ते मूव कंदो त उन जे लाइ जेको वक़्तु हूंदो आहे, टाइम हूंदो आहे, उन लाइ जेको उहो टाइम हूंदो छा थींदो? स्लो थी वेंदो, यानी कि सुस्त थी वेंदो आहे। ऐं जेको माण्हू आम वेठो आहे एतिरी स्पीड सां मूव नथो करे त उन लाइ वक़्तु नॉर्मल गुज़रंदो आहे, जीअं आम लाइफ में पंहिंजो गुज़रंदो आहे। त उन इहा ई ॻाल्हि कई त जॾहिं को बि ऑब्जेक्ट स्पीड ऑफ लाइट सां मूव कंदो त उन जो वक़्तु बिल्कुलु छा थी वेंदो? स्टॉप थी वेंदो। जंहिंखे इन कॉन्सेप्ट खे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि टाइम डायलेशन। आइंस्टाइन इहो कॉन्सेप्ट पंहिंजो स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी में ॾिनो त टाइम डायलेशन जो मतिलबु छा आहे? जॾहिं को बि ऑब्जेक्ट वेरी वेरी हाई स्पीड, नॉट नॉर्मल स्पीड, बट वेरी वेरी हाई स्पीड अप टू क्लोज टू द स्पीड ऑफ लाइट ते मूव कंदो त उन जो जेको टाइम आहे, उन जो जेको वक़्तु आहे, उहो छा थी वेंदो? स्लो थी वेंदो। ठीकु आहे, त इहा शइ बिल्कुलु प्रूव्ड बि आहे। त ॾिसो पंहिंजो जेको जीपीएस सिस्टम आहे, सैटेलाइट्स में जेको जीपीएस सिस्टम आहे ऐं जेको पैगाम साइंटिस्ट सैटेलाइट्स जे ज़रिए कैच कंदा आहिनि या पढ़ंदा आहिनि, त उन्हनि जे पैगाम मोकिलण ई उन में बिल्कुलु टाइम जो छा ईंदो आहे? हिकिड़ो डिफरेंस ईंदो आहे, कुझु सेकेंड्स जो डिफरेंस ईंदो आहे। इहो छाजे करे? हिकिड़ो त ग्रेविटी जे करे, ज़मीनी ग्रेविटी करे, ऐं ॿियो छाजे करे? उन सैटेलाइट जी स्पीड जे करे। त वक़्त जो हिकिड़ो प्रूफ आहे त जेको जीपीएस सिस्टम आहे, जेके सैटेलाइट्स डेटा कलेक्ट करे मोकिलनि पियूं, जेको साइंटिस्ट जेका उन जी जेका इंफॉर्मेशन वठंदा आहिनि, त टाइम जेको आम टाइम आहे उन जे हिसाब सां न, पर उन जो हिकिड़ो डिफरेंस कढी करे उन जे हिसाब सां पैगाम रिसीव कंदा आहिनि। अदरवाइज़ जेकॾहिं टाइम साॻियो ई जेको अर्थ ते गुज़रे थो ऐं जीपीएस मां उन ई टाइम जे हिसाब सां पढ़नि, त बिल्कुलु पैगामात उन ॾे ग़लति तरीक़े सां ईंदा ऐं उहे पूरो सम्झी न सघंदा उन डेटा खे त हींअर उते छा पियो थिए एग्ज़ैक्टली। ठीकु आहे, सो जॾहिं को बि ऑब्जेक्ट स्पीड ऑफ वेरी हाई स्पीड या क्लोज टू द स्पीड ऑफ लाइट मूव कंदो आहे त हुन जो जेको टाइम आहे उहो छा थी वेंदो आहे?
स्लो थी वेंदो आहे। हिकिड़ो त इहो नज़रियो ॾिनई टाइम डायलेशन 1905 में। वरी आइंस्टाइन 10 साल खां पोइ 1915 में बि हिकिड़ो नज़रियो ॾिनो जंहिंखे पाण चवंदा आहियूं दी जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी। जी हाँ, ये काफ़ी मशहूर नज़रियो आहे जंहिंखे पाण थ्योरी ऑफ ग्रेविटी चवंदा आहियूं। यानी कि हिन नज़रिए में अल्बर्ट आइंस्टाइन ग्रेविटी खे एक्सप्लेन कयो। पर हुन सां गॾोगॾु अल्बर्ट आइंस्टाइन इहो ॿुधायो त जंहिं ऑब्जेक्ट जी ग्रेविटी वधीक हूंदी उन ऑब्जेक्ट जो जेको वक़्तु आहे टाइम आहे उहो छा थी वेंदो, स्लो थी वेंदो, उते टाइम स्लो गुज़रणु शुरू थी वेंदो। भला इन खे आउं ईअं सम्झायां, थोरी एब्सर्ड अजीब ॻाल्हि आहे पर तव्हांखे ॿुधणी पवंदी छो कि सच आहे। त छा आहे त जीअं पाण बीठा आहियूं ज़मीन ते, ठीकु आहे, त पंहिंजी जेको ज़मीन जी जेका ग्रेविटी आहे उहा किथे स्ट्रॉन्ग हूंदी, जिथे ज़मीन जे वेझो ऑब्जेक्ट हूंदो, यानी कि पंहिंजा पंहिंजे पेरनि वटि ग्रेविटी ज़्यादा आहे, पर पंहिंजे मथे जे हिसाब सां ग्रेविटी छा आहे, घटि आहे, छो करे हाइट सां ग्रेविटी चेंज थींदी आहे। त आउं हीअं चवंदमि त मिसाल वठो त पंहिंजा पेर ज़मीन जे वेझो आहिनि, ठीकु आहे, पंहिंजा पेर जॾहिं ज़मीन जे वेझो हूंदा त छा थींदो, ज़मीन जे वेझो आहे त ग्रेविटी स्ट्रॉन्ग आहे ऐं उते टाइम छा गुज़रंदो, स्लो गुज़रंदो। ऐं पंहिंजो जेको मथो आहे, ठीकु आहे, हेड, उते ग्रेविटी घटि पई लॻे, यानी कि हिते मथे ग्रेविटी अट्रैक्शन घटि पई लॻे, त हिते टाइम जेको हूंदो उहो छा गुज़रंदो, फास्ट गुज़रंदो। यानी कि जेकॾहिं हिकिड़ी एब्सर्ड एग्जाम्पल आहे, जॾहिं हिकिड़ो माण्हू घड़ियाल हिते रखे मथे ते ऐं हिकिड़ो घड़ियाल बिल्कुलु पेरनि जे भरिसां रखे, पर तव्हां अखि सां जॾहिं तव्हां आम अखि सां ॾिसंदो तव्हांखे फील थींदो त भाई हिते मिंट साॻियो पियो गुज़रे, हिते मिंट साॻियो पियो गुज़रे, पर न, वेरी मिनिमम फ्रैक्शन में छा थींदो, ॿिन्ही जो वक़्तु जेको हूंदो न उहो साॻियो चेंज हूंदो, साॻियो कोन हूंदो। यानी कि जेको पेरनि वटि घड़ियाल रखियो पाण हुनजो वक़्तु थोरो वधीक लॻंदो उन गुज़रण में, ऐं जेको पाण मथे ते घड़ियाल रखियो आहे, ठीकु आहे, उते छा वक़्तु तेज़ी सां गुज़रियो। छो करे इहो 1915 में अल्बर्ट आइंस्टाइन जो जिथे ग्रेविटी ज़्यादा हूंदी, जंहिं एरिया में ग्रेविटी ज़्यादा हूंदी, उते जेको वक़्तु आहे उते स्लो गुज़रणु शुरू कंदो, उते वक़्तु इलाही स्लो स्टार्ट थियणु शुरू कंदो। ईअं ई ॿिया मिसाल ॾींदा आहियूं हिते, छो करे ग्रेविटी ते घटि आने करे पाण खे फील कोन थींदो एतिरो, पर वेरी मिनिमम फ्रैक्शन ते इहो फ़र्क़ु ज़ाहिर थी सघे थो। वरी ॿी ॻाल्हि, जेकॾहिं इन जो अञा वधीक साइंटिस्ट जेकॾहिं प्रूफ को बि आणणु चाहे त ब्लैक होल्स जेके ऑब्जेक्ट आहिनि, छो कि हींअर परे आहिनि उते केरु वञी नथो सघे ऐं उते ग्रेविटी स्ट्रॉन्ग आहे, पर जॾहिं ब्लैक होल, दोस्तों ब्लैक होल यूनिवर्स में हिकिड़ा अहिड़ा ऑब्जेक्ट्स आहिनि, अहिड़ा डेड स्टार्स आहिनि, जंहिं हुननि जे वेझो रोशनी ईंदी आहे त उहो रोशनी खे पंहिंजी तरफ़ डिनर करे छॾींदो आहे, कीअं छॾींदो आहे, उतां रोशनी नथी गुज़री सघे, ठीकु आहे, ब्लैक होल अहिड़ो ऑब्जेक्ट आहे। इहो रोशनी छो नथी उतां गुज़री सघे, छो करे उते ग्रेविटी एतिरी स्ट्रॉन्ग आहे ऐं उते कर्वेचर ग्रेविटी करे एतिरो पइजी वञे त उहा रोशनी सॼी हुनजे अंदरि हलियो थी वञे। त अहिड़ा ऑब्जेक्ट्स जिते ग्रेविटी स्ट्रॉन्ग हूंदी त उते वक़्तु छा थी वेंदो, उते स्लो गुज़रंदो, ऐं उहो ऑब्जेक्ट जेतिरी ग्रेविटी खां परे वेंदो त उनजो वक़्तु ओतिरो ज़्यादा गुज़रंदो, उनजी उमिरि ओतिरी ज़्यादा गुज़री वेंदी, इलाही साल गुज़री वेंदा। इन जो मिसाल तव्हां जंहिं दोस्तनि इंटरस्टेलर मूवी ॾिठी हूंदी, जंहिंखे स्पेस में शौक़ु आहे, तव्हां मूवी ॾिठी हूंदी, ॾिसणु घुरिजे इंटरस्टेलर मूवी। उन में छा हूंदो आहे, जॾहिं हुनजो दोस्त ब्लैक होल जे आसपास हिकिड़ो प्लेनेट्स हूंदा उते सिर्फ़ु 3 कलाक गुज़ारींदो आहे, त उनजा जेका ॿिया दोस्त आहिनि जेके उन प्लेनेट्स खां परे था रहनि, ॿिए प्लेनेट्स ते, उन्हनि खे 4 खां 7 साल गुज़री था वञनि, ऐं जॾहिं उन लाइ मिलण थो वञे त उहो मूंखे पुछंदा आहिनि त उते तो छा एतिरो टाइम गुज़ारे छॾी, न उहो त उते टाइम 3 कलाक गुज़री विया। ऐं जॾहिं हुन खां पुछो त हुन चयो असांखे हिते 4 खां 7 साल गुज़री विया। यानी कि आइंस्टाइन ॿुधायो त जिथे ग्रेविटी स्ट्रॉन्ग हूंदी उते टाइम स्लो थींदो। त हाणे हिन वीडियो खे आउं कंक्लूजन थो आणियां दोस्तनि जे लाइ त वक़्तु सभिनी जे लाइ साॻियो कोन हूंदो आहे, जंहिंखे इंग्लिश में चवंदा आहियूं टाइम इज़ रिलेटिव। ऐं ॿी ॻाल्हि, इहो टाइम स्लो किथे थींदो आहे, जिथे जॾहिं को बि ऑब्जेक्ट स्पीड ऑफ लाइट आर क्लोज़र टू द स्पीड ऑफ लाइट मूव कंदो, उते टाइम छा थींदो, स्लो थी वेंदो या उते टाइम स्टॉप थींदो। ऐं ॿियो, जॾहिं जिथे ग्रेविटी इलाही स्ट्रॉन्ग हुजे त उते बि टाइम छा थींदो, मुकमल स्टॉप थी वेंदो। त इहे ॿई नज़रिया असांखे अल्बर्ट आइंस्टाइन पंहिंजी हिकिड़ी स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी में ॾिनो, टाइम इज़ रिलेटिव, ऐं ॿियो आइडियो छा में ॾिनई पाण खे, जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी में। थैंक यू। जेकॾहिं को क्वेश्चन हुजे, का ॻाल्हि हुजे त तव्हां सवाल करे सघो था।